थी। सुरहान रमज़ान जी अचण शुरू थी। अल्लाह साईं जल शानू जे रहमतुनि जो महीनो आहे। रमज़ान में अल्लाह ताला जो ख़ास रहमतूं वसनि थियूं। सुभान अल्लाह। ऐं इहे जेके सुठा मौक़िया थियनि था उन्हनि ते अल्लाह ताला जल शानू जी रहमत जी बारिश वसे। सुभान अल्लाह। अॼु ॾिसो न जलसो मुबारक हुयो साईं जन जे वालिदैन करीमनि जो, त बूंदा बांदी मथां पई। ख़बर आहे ॿार हूंदा शामिया नहीं है, बारिश पई पे, इहो मींहुं न हो, इहा रहमत हुई। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। 15 शबान जी राति मां पाण हिकिड़ो अलाह जे घर में वेठो तो ॿुधायां तव्हांखे मुशाहिदो। जेॾीमहिल मां ख़िताब करण जे लाइ वेठुसि त हीअं ॾिसां पियो त हीअं मींहुं पियो वसे, बतियुनि जी रोशनी आहे न, हुन में ॾिसबो आहे न त ईअं कणियूं ईअं टिमंदे नज़र ईंदियूं आहिनि मींहं जूं। हीअं ॾिसां पियो त वॾो मींहुं पियो थो वसे, वरी हेठि माण्हुनि खे ॾिसां त कपिड़ा सुकिया पिया। फ़क़ीरनि ॿियनि भले महसूसु कयो न। ऐं मींहुं बि महसूसु थिए पियो। ऐं मां ॾिसां पियो एॾो ज़ोरदार ॼणो मींहुं थो वसे पियो, हेठि माण्हुनि जा कपिड़ा सुका पिया। सुभान अल्लाह। अल्लाह जे रहमत जी बरसात। अहिड़नि मौक़नि ते अल्लाह ताला जल शानहू पंहिंजी ख़ासि इनायत फरमाए थो। रमज़ान जो महीनो बि ईअं अथव, ख़ुदा जे रहमतुनि जो महीनो, बरकतुनि जो महीनो, हर शइ में इज़ाफ़ो थी वञे। ग़रीब गुरबे जे घर में बि सुठो ताम रजंदो रखंदो, ॿ क़िस्मनि जा टे क़िस्मनि जा ताम पकोड़ा पिया ठाहींदा, मिठाइयूं पिया ठाहींदा। अल्लाह जी रहमत आहे ऐं इहा कुशादगी ऐं बरकत थिए थी रमज़ान जे सदके। तव्हां ज़हनी तरह सां तयारु थी वञो, रमज़ान ईंदो त इनखे मल्हाईंदा। रमज़ान खे मोहबत सां, इबादत ऐं बंदगी सां मल्हाईंदासीं। रमज़ान जी पंहिंजो रोज़ा आहिनि, रमज़ान जा इहा ख़ासि इबादत आहे, रमज़ान जा रोज़ा। ऐं रोज़नि रखण सां तक़वा ऐं परहेज़गारी नसीब थिए थी। रोज़ो ज़ाहिरी सिहत बि ॾिए थो ऐं बातिनी तरह सां बि बीमारियुनि खे विञाए थो। रोज़े जी बरकत सां माण्हू में तक़वा, परहेज़गारी, अल्लाह जी ख़शियत, तव्हांजो इहो रोज़ो अल्लाह जी विलायत ऐं दोस्ती जो शरफ़ ॾियारे। रमज़ान में निमाज़ूं पाबंदी सां पढ़णु खपनि। फर्ज़ी निमाज़ मस्जिद में पाबंदी सां जमात सां पढ़बी। बाक़ी नफ़िली इबादत आहे उहा भली घर में कजे। क़ुरान जी तिलावत घर में करे, सुन्नतूं नफ़िल घर में पढ़े भली करे। बाक़ी फर्ज़ी नमाज या तरावी नमाज जमात सां मस्जिद शरीफ में ऐं मूं ॾिठो आहे त
रमज़ान शरीफ़ जे महीने में जेको अहले ज़िक्र फ़कीर आहे, बातिननि जे अंदरि काइण कमाइण वारो सालिक आहे, रमज़ान में थोरी महिनत सां उनखे वॾा दर्जा मिलनि। ॿियनि महीननि में ईअं नथो थिए। ॿियनि महीननि में वॾियूं रियाज़तूं करे त बि एतिरो फ़ाइदो नथो थिए जेतिरो रमज़ान शरीफ़ में थोरी महिनत सां वॾो फ़ाइदो थिए। तव्हां कोशिश कयो रमज़ान जे महीने में अल्लाह जो ज़िक्र फ़िक्र जेको मुर्शिदनि खां सबक़ मिलियो आहे उहो सबक़ खायो, कमायो, बचायो, पंहिंजे मालिक करीम खे रिझाइण जे लाइ, रब खे राज़ी करण जे लाइ वॾी कोशिश कयो। सम्झो था? इहे मौक़िया भाग ते मिलंदा आहिनि। सराणे जो ॾींहुं हुयो, पंहिंजो जलसो थियो, वरी माण्हू अॼाया, ॾींहुं गुज़री वियो अॼु, पर जेकी शरीक थी विया उन्हनि जे लाइ आख़िरत जो सरमायो ठही वियो, उनजी हिकिड़ी तारीख़ ठही वई, अलाह वटि उन्हनि जो लिखिजी वियो। इहो साल जेके न आया से रहिजी विया। हाणे उहे खणी सिर टोड़े विझनि त इहो ॾींहुं, इहा मजलिस वरी मिले न मिली सघंदी, गुज़री वई। इहा जेका ज़िंदगी असांजी आहे, इहा सॼी ज़िंदगी ईअं अथव। इहो मौक़ियो आहे अलाह सां मिलायो आहे, उन मौक़े जो जेको क़दुरु करे थो, उन रातियुनि ऐं ॾींहंनि खे मल्हाए थो, इहो पंहिंजी आख़िरत ऐं आक़िबत ठाहे। तव्हां ज़हनी तरह सां तयारु थी वियो हो त हाणे रमज़ान ईंदो त इंशा अल्लाह मल्हाए। हदीस पाक में जॾहिं पोयों पंहिंजो ॾहों रमज़ान जो थींदो हो, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम शद्दल मिज़र संदरो ॿधंदा ऐं अहकज़ आहलहू पंहिंजे घर वारनि खे बि उथारींदा, वॾी कोशिश कंदा हुआ ख़ासि करे रमज़ान जे पोएं ॾहे खे मल्हाइण जी। सो तव्हां अॼु नियत कई न, अॼु खां वठी तव्हांजो अजर शुरू थी वियो। अजर ऐं सवाब तव्हांजो अॼु खां वठी शुरू थी वियो। अलाह ताला जल शानो सां सभिनी खे इहो पाक महीनो मल्हाइण